खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद जिला रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र एम सेवानी कैडेट कॉलेज पेटारो में कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट सिंध हुकूमत पारां कैडेट कॉलेज कैटेगरी तहत साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट्स और रियाजी स्टेम कैडेट कॉलेज पेटारो में मुनक़द कई वई। तफ़सील मूजिब नुमाइश कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट हुकूमत सिंध जी हिदायत ते मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जी 7 अहम कैडेट कॉलेजनि शिरकत कई। रंगारंग तकरीब जो इफ्तिताह डिप्टी कमिश्नर ड्याम शोरो गज़फ़र अली कादरी ऐं कंबूडोर फैसल इकबाल काज़ी SI मेहमान ख़ास मेहमान तौर शिरकत कई। उन मौके ते कैडेट कॉलेज पेटारो पारां शानदार इंतज़ाम किया विया। ख़ुसूसी महिमान पारां इंतज़ामनि खे साराहियो ऐं कैडेट्स जे समूरनि प्रोजेक्ट में दिलचस्पी वरती। हिन क़ाबिल ज़िक्र प्रोजेक्ट्स ऐं उन्हनि जे बानी कैडेट्स ऐं उन्हनि जे कॉलेजनि खे नक़द इनाम पिणु ॾिना। हिसो वठंदड़ कैडेट कॉलेज जे पहिरीं कैडेट कॉलेज पेटारो, 2 कैडेट कॉलेज लाड़काणो, 3 कैडेट कॉलेज घोटकी, 4 कैडेट कॉलेज करासी, 5 कैडेट कॉलेज सांगड़, 6 कैडेट कॉलेज करमपुर ऐं 7 बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स शहीद बनज़ीराबाद शामिल हुआ। महिमान ख़ास डिप्टी कमिश्नर ड्याम शोरो गज़फ़र अली कादरी ऐं कंबोडोर फैसल इकबाल काज़ी बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ कैडेट्स खे कैश इनाम पिणु ॾिना।